नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्क जी मुआशी इक़्तिसादी सूरताल ऐं ख़ासि तौर ते डॉलर जो मुल्ह तेज़ी सां जेको रुपए जो डॉलर जे मुक़ाबले में रुपए जो मुल्ह जेको तेज़ी सां किरी रहियो आहे, ख़ासि तौर ते ओपन मार्केट में डॉलर अणलब थी वियो आहे ऐं इहे इतला आहिनि त अफ़गानी वापारी जेके आहिनि उहे डॉलर अफ़गानिस्तान मुंतक़िल करे रहिया आहिनि। ऐं हिकिड़नि मुआशी तज्ज़िये निगरनि जो इहो चवणु आहे, इकनॉमिस्ट इन ॻाल्हि ते उन्हनि जो इतफ़ाक़ आहे त मुल्क तेज़ी सां डिफ़ॉल्ट थियण जी कंधी ते पहुची चुको आहे ऐं कुझु तज्ज़िये निगरनि जो इहो बि चवणु आहे त मुल्क डिफ़ॉल्ट थी चुको आहे। जेकॾहिं मुल्क डिफ़ॉल्ट थी चुको आहे त उन सूरताल में मुल्क जी जेका मुआशी इक़्तिसादी सूरताल आहे, जंहिंजे लाइ नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त मुल्क जे डिफ़ॉल्ट थियण बाबति जेके बोगस ख़बरूं आहिनि उहे मार्केट में फैलायूं पियूं वञनि। असल सूरताल छा आहे? छा वाकई मुल्क डिफ़ॉल्ट थी चुको आहे? अॼोके प्रोग्राम में पाण मुल्क जी मुआशी इक़्तिसादी जेका सूरताल आहे उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं उन सां गॾोगॾु वज़ीर आज़म जी जेकॾहिं पाण स्टेटमेंट जो जाइज़ो वठूं त वज़ीर आज़म कुझु ॾींहं पहिरें हिकु प्रोग्राम में चई चुको आहे त मुल्क ॾेवालपणे जी तरफ़ वधी रहियो ऐं जॾहिं हुन हल्फ़ कयो त हुनखे इहो इल्मु न हो त इक़्तिसादी तौर ते मुल्क जेको आहे उहो तबाही जी कंधी ते पहुतल आहे। तवानाई जे बहरान जे हवाले सां हिकिड़ी सुठी ख़बर, गुड न्यूज़ इहा आहे त जेके पेट्रोलियम मसनूआत आहिनि ऐं ख़ासि तौर ते कणिक जेका आहे सस्ते अॻिते ख़रीद करण जे लाइ रूस सां जेको मुआहिदो आहे उन हवाले सां चयो पियो वञे त इहा हिकिड़ी गुड न्यूज़ आहे। जेकॾहिं पेट्रोल ऐं गैस ऐं उन सां गॾोगॾु कणिक जी जेका आहे ख़रीदारी वारो मुआहिदो उन ते इम्प्लीमेंट थिए थो पियो त उन सां कंहिं हद ताईं मुल्क जेको आहे उहो मुआशी तौर ते पाण भरो थी सघे थो। इन्हनि समूरनि मुआशी जेका सूरताल आहे असांखे प्रोग्राम में स्काइप ते जॉइन कयो आहे नाले वारे मुआशी माहिर पॉलिटिकल एनालिस्ट मीर मज़हर टालपुर साहब। मीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मीर साहब, कीअं सूरताल ॾिसो था मुल्क जी मुआशी जेका सूरताल आहे ऐं इहो चयो पियो वञे त मुल्क डिफ़ॉल्ट थी चुको आहे या डिफ़ॉल्ट थियण जी कंधी ते पहुची चुको आहे। डिफ़ॉल्ट लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो पियो वञे, तव्हांजी नज़र में छा मुल्क जी हिन वक़्तु मुआशी सूरताल छा आहे? IMF जे हवाले सां जेको मुआहिदो आहे, IMF जूं कड़ियूं शर्तूं ऐं वधीक कर्ज़ ॾियण खां IMF इनकार करे चुकी आहे। छा वाकई मुल्क डेवलपमेंट जे तरफ़ वधी रहियो आहे या मुल्क डिफ़ॉल्ट थी चुको आहे? वाकई इहा हक़ीक़त आहे? साईं, असल में अखर डिफ़ॉल्ट ते था अचूं। डिफ़ॉल्ट ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ो डिफ़ॉल्ट थींदो आहे जंहिंमें तव्हां खे जेका शइ दुनिया मां खपे थी उहा घुराए न सघो, तव्हां वटि पैसा न हुजनि जो तव्हां शइ बाज़ार मां वठी सघो। हिकिड़ो डिफ़ॉल्ट उहो आहे। हिकिड़ो डिफ़ॉल्ट इहो आहे त तव्हांजो मुल्क, माना तव्हांजी स्टेट बैंक तव्हांजे गवर्नमेंट ते जेके लोन आहिनि, कर्ज़ आहिनि, उन्हनि जी किस्त वापसि न करे सघो। हाणे इहे ॿ डिफ़ॉल्ट हूंदा आहिनि। ॿियो जेको हिकिड़े डिफ़ॉल्ट खे जेको नॉर्मल चइबो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी ज़रूरत जूं शयूं न घुराए सघो, ऐं ॿियो जंहिंमें गवर्नमेंट हुकूमत वक़्तु किस्त न ॾेई सघे। हाणे हिकिड़ो डिफ़ॉल्ट असीं करे चुका आहियूं, उहो टेक्निकल डिफ़ॉल्ट आहे। उन में इहो आहे त असां वटि एतिरा पैसा कोन्हनि जो असीं ॿाहिरि मुल्क मां शयूं घुराए सघूं। इहो तव्हां हींअर ॿुधंदा हूंदव त LCs माना लेटर ऑफ क्रेडिट, डॉलर्स कोन्हनि जो असीं ॿाहिरि जेका बि शइ घुरायूं था उनखे असांजी बैंक चवे त भई तव्हां शइ मोकिले ॾियो, असीं तव्हांखे पैसा ॾींदासीं। तंहिं करे टेक्निकली हिकिड़े एंगल हिकिड़ो डिफ़ॉल्ट असीं करे चुका आहियूं। बाक़ी रहियो आहे सॉवरन डिफ़ॉल्ट। हाणे सॉवरन डिफ़ॉल्ट जो में इहो हूंदो आहे त तव्हां वटि खे मिसाल तौरु असांखे $8 अरब मार्च में ताईं असां ते कर्ज़ जी किस्त आहे। $8 अरब मार्च 30 ताईं। असां वटि बैंक में $6 अरब 10 करोड़ डॉलर मौजूदु आहिनि। माना मार्च ताईं अगरि असां वटि 8 अरब न थिया त असीं डिफ़ॉल्ट करे वेंदासूं। इहो आहे मार्च 30 ताईं। इहो थींदो सॉवरन डिफ़ॉल्ट, माना मुल्क खुटी वियो। हाणे आम तौर ते हीअं थींदो आहे त अगरि तव्हां IMF जे प्रोग्राम जे अंदरि आहियो त पोइ IMF तव्हांखे ओतिरा पैसा ॾेई डिफ़ॉल्ट खां बचाईंदी आहे, ऐं पोइ तव्हां वरी उन जूं जेके शर्तूं आहिनि जेके तव्हां उन प्रोग्राम में हूंदा आहियो उन ते तव्हांखे अमल करणो हूंदो आहे। पर असां सां मसइलो इहो आहे
त असां IMF जे जिन बि प्रोग्रामनि में विया आहियूं ऐं हाणे में विया आहियूं, असां खां IMF जे प्रोग्रामनि ते अमल नथो, असीं अमल नथा करियूं। सबबु हिकिड़ी गवर्नमेंट हुजे थी, ॿी गवर्नमेंट हुजे थी, को टाइम हुजे थो साईं असां सां हीअ मुश्किल आहे, असां सां हीअ मुश्किल आहे, पर पोइ असां उनजी जेके शर्तूं आहिनि जिन ते असीं अमल नथा करे सघूं, ऐं पोइ उनजो रिज़ल्ट इहो थिए थो त हू पोइ किस्त रोके थी छॾे। हाणे हींअर अच्छा ॿियो माण्हू आमतौर ते इहो सम्झंदा आहिनि त जॾहिं ताईं IMF जी कंडीशन में एग्रीमेंट में हुजो था त ताईं डिफॉल्ट नथा करियो, IMF बचाए थी। पर आउं तव्हांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾियां त अर्जेंटीना बि IMF जे प्रोग्राम में हुई ऐं अर्जेंटीना डिफॉल्ट कयो हिकिड़े दफ़ो, ऐं अॼु बि अर्जेंटीना वरी IMF जे प्रोग्राम में आहे। पर हुन जूं हालतूं असां खां मुल्क खां मुख़्तलिफ़ आहिनि, अर्जेंटीना जूं असां जूं मुख़्तलिफ़ आहिनि। पर हाणे असां सां मसइलो इहो आहे त असीं हर ॾोह IMF ते था हणूं, हालांकि असां जूं जेके पॉलिसियूं आहिनि उहो जेको IMF चवे थी, मिसाल तौरु IMF इहो छो चवे थी त पंहिंजो ख़र्चु घटायो, इहो IMF जो ॾोह को कोन्हे। IMF चए थी त एजुकेशन ते, तालीम ते ऐं सस्टेनेबल जेको एनर्जी आहे उन ते ख़र्चु करियो, ऐं पंहिंजा जेके शाहाना बादशाहनि जा तरीक़ा आहिनि, खुटल मुल्क वारा न, पर बादशाहनि जे तरीक़े सां जेका तव्हांजी ज़िंदगी गुज़रे थी अमीर माण्हुनि जी, उहा घटायो, उहो नथा घटाइनि। हाणे बिजली आहे, उन्हनि चयो आहे बिजली जो अघु वधायो, उहो नथा वधाइनि छो जो तव्हां ते कर्ज़ु अचो थो वञे। ईअं गैस ऐं पेट्रोल आहे, हाणे इहे ई शयूं आहिनि। मसाल हू चवनि था तव्हां पाणी ते पंहिंजो बिजली ठाहियो, पर असीं गैस ते ऐं पेट्रोल ते ठाहियूं था, उन में कमीशनूं आहिनि। पर मतिलबु मुसीबत इहा आहे त असांजी पॉलिसीज़ आहिनि जंहिंजो रिज़ल्ट आहे, ऐं ॿियो वरी असां सां हिकिड़ो फ़ाइदो मज़ो इहो आहे त असीं हर हुकूमत चवंदी आहे फिराणे कयो आहे, हू ॿियो IMF थो करे, कोई हुकूमत करे वई ऐं माण्हू मञनि था उन ॻाल्हि खे। पर हाणे अहिड़ो वक़्तु अची वियो आहे, इतफ़ाक़ अहिड़ो आहे जो अॻे असांखे दुनिया जा मुल्क पैसा वैसा ॾींदा हुआ छो जो हुननि वटि बि हुआ। हाणे दुनिया जा मुल्क पाण कमज़ोर आहिनि, तंहिं करे हाणे हू हेॾां होॾां कोन था ॾिसनि ऐं पाण फाथा पिया आहिनि। जियो पॉलिटिक्स जेका यूरोप जी जंग आहे उन में फाथा पिया आहिनि, कोरोना में फाथा पिया आहिनि, सप्लाई चेन में फाथा पिया आहिनि, जेको वर्ल्ड ऑर्डर आहे डिस्टर्ब पियो थिए, ॿ मल्टीपोलर वर्ल्ड पई ठहे। हाणे इहे सभु शयूं अची हिन वक़्त में अची गॾियूं आहिनि। हाणे उन गॾिजण जो अच्छा मिसाल तौरु तव्हां चयो त साईं रूस खां असांखे तेल मिली सघे थो, पर रूस त ओपनली चई छॾियो आहे त जिन मुल्कनि कैप जी पाबंदी कई $60 बैरल ते हुन चयो आहे कैप आहे, जिन मुल्कनि कैप चयो उन्हनि खे आउं तेल कोन ॾींदुसि। ऐं असीं अमरीकन हलाए आहियूं, तंहिं करे असां जी PR एक्सरसाइज़ आहे, असीं रूस खां तेल नथा वठी सघूं छो जो असीं या त अमरीका सां हलूं या रूस चीन सां हलूं। इहे ॿ अलॻि शयूं आहिनि। असां ॿिन्ही हिकिड़े ई वक़्त में ॿिन्ही सां अॻे हली सघंदा हुआसीं, पर अॼु जो जेके दुनिया जूं हालतूं आहिनि असीं कोन हली सघंदासीं। तंहिं करे असांजी हालत तमामु ख़राबु आहे, मञण जी ॻाल्हि मञूं नथा, ख़राबु आहे। ऐं उन जो ई कॉस्मेटिक चेंजिस कंदा ऐं ॿियो हाणे हणंदा सॼो नज़लो IMF ते त साईं IMF करायो। IMF त तव्हांखे 10 सालनि खां पई चवे त बिजली जो बिजली सही करियो, ख़र्च पंहिंजा घटायो, पंहिंजा इलाही तरीक़ा आहिनि जंहिंमें तव्हां पंहिंजी बचतूं करियो ऐं पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी ॿियनि मुल्कनि वांगुरु गुज़ारियो, पंहिंजी ज़राअत खे ठीकु करियो, पंहिंजी मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री ठीकु करियो, पंहिंजी एनर्जी जो सॼो हिसाबु ठीकु करियो ऐं पंहिंजे माण्हुनि ते इन्वेस्ट करियो, ह्यूमन कैपिटल ते, इंसाननि ते, नौजवाननि ते, यंग पॉपुलेशन ते इन्वेस्ट करियो। हाणे इहे ॻाल्हियूं त ॿुधनि कोन था। हाणे नज़लो अची वियो आहे IMF ते, त मुंहिंजी नज़र में अगरि हाणे हिननि वटि हिकिड़ो ई महीनो बचियो आहे, इन महीने में अगरि मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ IMF जी कंडीशन ते हलंदा जेका चए थी त बिजली जो बिल वधायो, गैस जो बिल वधायो ऐं पंहिंजा ख़र्च घटायो, उहो ई कोन कंदा ऐं उनजो असरु तमामु घणो पवंदो। ऐं हिननि वटि हाणे पैसा कोन्हनि, हिननि जी पॉपुलेशन ऑटोमेटिकली अफ़गानिस्तान हिननि जी पॉपुलेशन में एड थी वियो आहे। तंहिं करे उहो ई रिसोर्सिस जेके पाकिस्तान जा माण्हू 23 करोड़ खणनि था, उहे 6 करोड़ ॿिया बची विया। तंहिं करे हाणे अव्हांजी जेके रिसोर्सिस आहिनि, जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, ॿिया आहिनि ज़रूरत जूं शयूं आहिनि, उहे तव्हां हाणे 30 करोड़नि माण्हुनि में शेयर था करियो। तंहिं करे उहे महांगियूं थियणियूं आहिनि ऐं तव्हां वटि पैसा कोन्हनि, रुगो कर्ज़ जी किस्त जा पैसा कोन्हनि। हाणे डिफॉल्ट खां बचण जो छा आहे, रुगो किस्त ॾियणी आहे, माना मुल्क हलाइण जे लाइ पैसा न आहिनि। ऐं ॿियो आउं अर्ज़ु इहो कंदुसि, इहा असांजो जेको मुल्क आहे उहो वेलफेयर स्टेट न आहे, उहो सिक्योरिटी स्टेट आहे। पर हाणे पहिरीं दफ़ा पाकिस्तान जी तारीख़ में फाइनेंस मिनिस्ट्री जेका ऐलान लिखियो आहे डिफेंस मिनिस्ट्री खे त तव्हांखे का बि शइ अगरि ॿाहिरां घुराइणी आहे त असां खां पुछो, असां वटि पैसा कोन्हनि। हाणे इहा एक्सट्रीम ॻाल्हि आहे, माना हाईली पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि इहे न थियो। त तव्हां ॿियनि सभिनी खे मना करे सघो था, पर डिफेंस मिनिस्ट्री खे तव्हां नथा मना करे सघो छो जो हुनजी ज़रूरतूं आहिनि। मीर साहब, अवां LC जी ॻाल्हि कई
ऐं पाण जेकॾहिं तव्हां अफ़गानिस्तान जो बि ज़िक्र कयो त 6 करोड़ माण्हू जेके आहिनि उहे बि पाकिस्तान जी जेका पॉपुलेशन आहिनि उन में एड थी विया आहिनि। LC जे हवाले सां उनखां पोइ बि असां ॾिसूं था त ब्लैक मार्केटिंग जो जेको लाड़ो आहे उहो असांखे मार्केट में उहे शयूं जेके ॿाहिरां घुरायूं था LC ते पाबंदी आहे पोइ बि उहे शयूं असांखे हिते नज़र अचनि थियूं। ॿियो त डॉलर जेको आहे उन जे लाइ रिपोर्ट आहे त रोज़ानो 2 अरब डॉलर जेके आहिनि उहे अफ़गानी जेके वापारी आहिनि उन्हनि जे ज़रिए उहे अफ़गानिस्तान मुंतक़िल थी वञनि था। ही असांजी मजबूरी कहिड़ी आहे जो 6 करोड़ जेके अफ़गानिस्तान आहिनि अफ़गानी आहिनि उहे असांजे कंध में पियल आहिनि। उन में छा सफ़ारती सतह ते असांजो इंट्रस्ट कहिड़ो आहे जो पाकिस्तान अफ़गानिस्तान जी सूरत हाल मां ॿाहिरि नथो निकिरे? सही हाणे मुमकिन कोन्हे। मिसाल तौर असां अफ़गानिस्तान में इन्वॉल्व थी चुका हुआसीं ज़ियाउल हक़ जे पीरियड में। असां हुनखे चयो त ही मुल्क असांजो आहे, असांजे पासे में आहे, हिते असांजी मर्ज़ी जी हुकूमत हुजे। हाणे उहो मुल्क ते असां 30 सालनि खां हिकिड़ी पॉलिसी कई आहे। हाणे उन पॉलिसी जो रिज़ल्ट आहे, हाणे उनजो जेको असां पोखियो आहे उनजो लुणण जो टाइम आहे। हीउ मामिलो सफ़ारती न आहे। हीउ असां ॿियो अर्ज़ु इहो आहे त हाणे तव्हां जेका ॻाल्हि था करियो त हिते महांगाई आहे, इन जो सबबु इहो आहे त हिते हुकूमत नाले सां का बि शइ कोन्हे, हुकूमत जी रिट कोन्हे ऐं रिट हाणे ही हणी बि नथा सघनि। मिसाल तौर ही कोशिशि कंदा त लॉ एंड ऑर्डर थींदो। तंहिं करे अर्ज़ु इहो आहे त जॾहिं हुकूमत जी रिट ई न हुजे, को बि इदारो हुकूमत खां माण्हू जेके स्मगलर्स आहिनि, जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे तकड़ा हुजनि ऐं पोइ ऐं ॿियो अनडॉक्यूमेंटेड इकानमी हुजे, माना अंडरग्राउंड इकानमी हुजे, माण्हू कैश ते हलनि। पोइ कैश ते जेको कारोबार थिए थो उहो कैश जो कारोबार थिए थो, उन में डॉक्यूमेंटेशन का बि कोन हूंदी आहे। माण्हू टैक्स जेके जिन खे ॾियणु खपनि उहे कोन था ॾियनि। असांजो टैक्स जो रेशो हीअं आहे त इनडायरेक्ट टैक्स मोर देन 70% आहे। उसूलनि इहो हुजणु खपे त इहो डायरेक्ट टैक्स 70% हुजे, जंहिंजी आमदनी घणी उहो टैक्स वधीक ॾिए। पर हिते ईअं आहे जंहिंजी आमदनी घटि उहो वधि में वधि टैक्स थो ॾिए। तंहिं करे अर्ज़ु इहो आहे त असांजी हिकिड़ो त पैसा को डॉलर, हाणे तव्हां ॾिसो त इहे छापा किथे पिया लॻनि, इहे कोयटा में पेशावर में पिया लॻनि। छो जो अफ़गानिस्तान जी इकानमी कैश ते हले थी, उहा LC ते कोन थी हले। उहा डायरेक्ट पेमेंट था कनि, उहो डॉलर जी शकल में, ऐं उहो डॉलर हितां लोकल मार्केट मां बाय कयो आहे। अच्छा, असांखे जेको डॉलर मिलंदो उहो 2 सूरतुनि में मिलंदो। हिकिड़ो असीं एक्सपोर्ट कंदा हुआसीं टेक्सटाइल ऐं ॿियूं शयूं जेको हमेशह असीं हुननि खे SROs जे ज़रिए हुननि खे प्रोटेक्शन ॾींदा आहियूं, हुननि खे सस्तो गैस, सस्ती बिजली, माना असांजी जेके बि एक्सपोर्ट जूं इंडस्ट्रीज़ आहिनि उहे असांजूं सरकार जी महिरबानी सां आहिनि, उहे ओपन कॉम्पिटिशन ते डिपेंड कोन थियूं कनि। हिकिड़ो पैसा उतां ईंदा हुआ, ॿियो पैसो ईंदो रेमिटेंस सां, जेको ॿाहिरां माण्हू असांखे मोकिलींदा हुआ। हाणे हींअर डॉलर में प्रॉब्लम इहो थियो आहे त 30 रुपया घटि में घटि हिकिड़े डॉलर ते 30 रुपए जो डिफरेंस आहे। बैंक में जेकॾहिं को माण्हू मोकिले थो पैसा त हुनखे मिलनि था 225, ऐं जेको अगरि हुंडी में मोकिले थो त पोइ हुनखे मिलनि था 255। 30 रुपए जो फ़र्क़ु आहे। 30 रुपए जो तमामु वॾो फ़र्क़ु आहे। तंहिं करे असां वटि इहो फ़र्क़ु हले पियो ऐं सरकार कमज़ोर आहे। सरकार रुॻो एडमिनिस्ट्रेटिव शयूं करे सघे थी, ॿियो को ऐं उहा हुनजे वस में कोन्हनि। ऐं हाणे तव्हां ॾिसो त पहिरीं मिनिस्टरनि छा पे चयो, इहा ओचितो कमु कोन थियो आहे। हीअ त आउं चवां थो न, हाणे अफ़गानिस्तान तव्हां सां यको गॾो, ओचितो गॾु कोन थियो आहे। हा, हाणे इहो थियो आहे जो दुनिया सां राब्तो कटे छॾियो आहे। अॻे तव्हांजो अमेरिका ऐं ॿिया सभु तव्हां अफ़गानिस्तान सां गॾु हलंदा हुआ, असांजो बि रोज़गार हलियो पियो, असांखे बि हुनजे करे 5 रुपया मिलंदा हुआ, असीं पिया हलंदा हुआसीं। हाणे उहो बंदि थी वियो। हाणे बंदि थी वियो त सॼो वज़न हुननि जो असां ते किरियो आहे। हाणे असां में झलो कोन्हे ऐं हाणे हुननि जी पॉपुलेशन आहे ऐं असां, अच्छा उहे हेॾां बि अचनि पिया ऐं पंहिंजे माण्हुनि खे बि खाराइणो आहे। असांजी हुकूमत जे नाले सां का रिट कोन्हे। असांजी हाणे जियो पॉलिटिक्स जो जियो आहे। अवां हैरान थींदो त असांजा जेके पॉलिटिशियन्स आहिनि या फाइनेंस मिनिस्टर आहिनि, उहे हिकिड़ी टर्म इस्तेमालु कंदा आहिनि त सियासत खे मईशत सां न गॾियो। हाणे इहो को अकुल आहे? मईशत ई सियासत आहे ऐं हीअ चवनि था त मईशत अलॻि आहे, सियासत अलॻि आहे। ही जियो पॉलिटिक्स, जियो इकानमी इज़ अ वन थिंग। हाणे इहा हिकिड़ी शइ खे तव्हां अलॻि अलॻि कंपार्टमेंट, हिकिड़ो डॉक्टरी त कोन्हे, हिकिड़ो अखियुनि जो डॉक्टर आहे, हिकिड़ो पेट जो डॉक्टर आहे, हिकिड़ो गोॾनि जो डॉक्टर आहे। ही पॉलिटिक्स ई आहे। ऐं हाणे असांजी फाइनेंस मिसाल तौर तव्हां चओ था फॉरेन मिनिस्ट्री करे छा? फॉरेन मिनिस्ट्री जे वस में कोन्हे। असांजी फाइनेंस, असांजी इकोनॉमी पॉलिसी असांजी फेल्यूअर आहे फ्रॉम 30 इयर्स। हाणे उनजो अची वियो रिज़ल्ट। हाणे 100% असीं वेस्ट ते, अमेरिका ते डिपेंडेंट आहियूं। हाणे उन्हनि जी मीटिंग अगरि हू जनवरी में कनि था त असांखे किस्त मिली वेंदी ऐं असीं डिफॉल्ट खां बची वेंदासीं। अगरि हू खणियो था वञनि मार्च ते त पोइ लोकल प्रॉब्लम एॾो थींदो जंहिंजी का हद कोन्हे।
ही जेका तव्हां हींअर जेको पॉलिटिकल प्रॉब्लम ॾिसो पिया न, केयरटेकर जो, एमरजेंसी जो ऐं मार्शल लॉ जो, ऐं इलेक्शन थिए न थिए, इहे सभु जा सभु असांजी इकनॉमिकल सूरताल सां रिलेटेड शयूं आहिनि। इहे अगरि असांजी इकनॉमी सूरताल ख़राबु थींदी वेंदी, असांजा फ़ैसिला हार्ड थींदा वेंदा, ऐं उहो हार्ड फ़ैसिला लोड़ींदो मिसकीन अवाम, उहो लोड़ींदो अटे में, उहो लोड़ींदो पेट्रोल में, उहो लोड़ींदो बिजली में, उहो लोड़ींदो लॉ एंड ऑर्डर में। हालतूं ख़राब थींदियूं, फुरलुट थींदी, इन इहो शकिलूं हाणे अचण वारियूं आहिनि, अचनि पयूं। ऐं काफ़ी अरसे खां इहा शयूं चवंदो आयो आहियां। हाणे उहो पब्लिक ॾिसंदी पई ऐं ॾिसंदी त असांजो जेके मूं जहिड़े चरे माण्हू ॻाल्हियूं कयूं पिए, उहे हाणे अखियुनि सां माण्हू ॾिसनि पिया, ऐं ही बाला बेमयार थियो वेठा आहिनि, चवंदा असांखे ख़बर हाणे पई आहे, ओचिती पई आहे। मीर साहब, हिन सॼो जेको इकनॉमिकल बहरान आहे, क्राइसिस आहे, हिकिड़ी तजवीज़ आहे त मुआशी एमरजेंसी जेका आहे उहा लागू कई वञे। मुआशी एमरजेंसी छा हूंदी आहे जेकॾहिं फ़र्ज़ु करो लागू कई वञे थी? उनजो इतलात वारी वज़ारत तरदीद कई आहे त मुआशी एमरजेंसी न लॻाई पई वञे, पर जेकॾहिं इहा तजवीज़ इम्प्लीमेंट थिए थी, मुआशी एमरजेंसी लागू कई वञे थी, त उहो मुआशी एमरजेंसी में छा कयो वेंदो? साईं, उहो ऑर्डर अची वियो आहे। 20 तारीख़ हिननि लेटर कढी छॾियो आहे। उहो लेटर हींअर फेसबुक ते हले पियो। उन लेटर जी सब्जेक्ट ई इहो आहे त फिनांशियल एमरजेंसी। उन फिनांशियल एमरजेंसी में हिननि मिसाल तौरु इहो चयो आहे त 2018 खां पोइ वारनि खे पेंशन ॾींदासूं, उनखे पहिरीं वारे खे न ॾींदासूं। इन खां असां माण्हू भर्ती न कंदासूं, माण्हू कढणु शुरू करियो, बिजली जो बिल बिजली जो बंदि करियो, गाॾियूं घटायो। मतिलबु एमरजेंसी उन्हनि अनाउंस करे चुकी आहे, ऑफिशियली लेटर 20/12 ते डिसंबर ते इशू करे चुका आहिनि। अहिड़ी तरह असांजी डिफेंस मिनिस्ट्री पंहिंजी करे चुकी आहे पंहिंजी एमरजेंसी, ऐं पंहिंजा ख़र्च बर्च बज़ाहिर उन्हनि जेको कॉस्मेटिक चेंजिस थींदियूं आहिनि उहे ॿई धुरियूं करे चुकियूं आहिनि। हाणे पब्लिक जी शक्ल अचणी आहे। पब्लिक खे सुभाणे चवंदा बाबा तव्हांजा पैसा बिल्कुलु पिया आहिनि, पर असां तव्हांखे थोरा थोरा ॾियूं था। छो हींअर बि तव्हां ॾिसो, तव्हांजे माण्हुनि खे ख़बर आहे पैसा मिसाल तौरु को 25 लख जो चेक खणियो थो वञे त हुनखे 5 लख ॾियनि था, 20 चवनि था पोइ ॾींदासूं। इहा अॼु जी पोज़ीशन आहे। हाणे इन में तव्हांजूं पघारूं लेट थींदियूं, छो जो पघारुनि जा पैसा कोन्हनि। पेंशन्स लेट थींदियूं, उहो पेंशन जा पैसा हिननि वटि कोन्हनि, ऐं उहे ऑलरेडी थियनि पियूं। डिपार्टमेंट मुख़्तलिफ़ तव्हांखे पुछा कंदो, तव्हांखे 2 महीना 3 महीना वारा पेंडिंग वारा मिलंदा। इन में तव्हांखे पेंशनर बि तव्हांखे परेशान मिलंदा। हाणे इहे शयूं आस्ते आस्ते तव्हां पब्लिक में ईंदियूं ईंदियूं त पैसा कोन्हनि। हाणे असीं मुश्किल फ़ैसिलो माना माण्हू अवाम मिसकीन सां खे पैसा कोन्हे मिलणा, शयूं महांगियूं थींदियूं वेंदियूं, शयूं अचण जो रस पैसा आहिनि कोन जो असीं ॿाहिरां हाणे घुरायूं, ऐं हिते जी शयूं जेके असीं पैदा करियूं था उहे ॿाहिरि मुल्क स्मगल पयूं थियनि, ऐं उन में ई कमाईंदा अचनि। फिनांशियल एमरजेंसी जो मतिलबु आहे त तव्हांजी कोर्ट में तव्हीं नथा वञी सघो, तव्हांजो जेको बि तव्हां सां मुआशी तरह तव्हां सां बैंक करे थी, तव्हांजो सेविंग वारा कनि था, तव्हांखे कहिड़ो बि तव्हांजी जेके आहिनि डॉलर अकाउंट्स आहिनि, ॿिया आहिनि, तव्हांजा लॉकर्स आहिनि, उहे सभु जा सभु स्टेट टेक ओवर करे सघे थी। ऐं इहा हूंदी आहे फिनांशियल एमरजेंसी। ऐं उन जे लाइ ही कॉस्मेटिक चेंजिस हिननि डिफेंस मिनिस्ट्री बि करे चुकी आहे, ऐं हुकूमत बि लेटर इशू करे चुकी आहे। हाणे इन जो असरु थियणो आहे अवाम ते। हाणे उहो अवाम ते असरु थियणो आहे, उहो तव्हांखे जनवरी में बिल्कुलु नज़र अची वेंदो। ऐं उन जी शकल मूं तव्हांखे ॿुधाई त जॾहिं आम घर जे माण्हुनि खे चङी तरह ख़बर आहे, जॾहिं घर में पैसा खुटनि था त पोइ तव्हां बिल कोन ॾींदा आहियो, तव्हांजो सभु शइ कटिजी वेंदी आहे। पोइ तव्हां खाधो 3 वेलनि जी जाइ ते 2 वेलनि तां ईंदा आहियो, 2 वेलनि जी जाइ ते हिकिड़े ते ईंदा आहियो। पोइ तव्हां चोरियूं कंदा आहियो, ठगियूं कंदा आहियो, फ्रॉड कंदा आहियो। पोइ इहो जेको घर जूं हालतूं थियनि थियूं खोट जूं, उहे हाणे तव्हां ॾिसंदो त मुल्क जूं आहिनि। ऐं हीअ इन खे पुराणी हुकूमतुनि ते ॾोह ॾींदा ईंदा, अमेरिका रूस चीन इंडिया ते ॾोह ॾींदा ईंदा, पर असुलु कमु असांजो पंहिंजो कयलु आहे। ऐं हिननि जेको असांजो हुकुमरान क्लास आहे, इर्रेस्पेक्टिव ऑफ पॉलिटिकल पार्टीज़, उहे सभु जा सभु हिन में इन्वॉल्व आहिनि, ऐं उहे सुखिया आहिनि। ऐं अवाम ॾुखी आहे, ऐं ॾुखी थींदी तव्हांखे हींअर नज़र ईंदी जनवरी में। ऐं पैसनि जी वैल्यू किरंदी वेंदी। असांखे चवंदा डॉलर पियो चढ़े, डॉलर कोन पियो चढ़े, मुंहिंजो रुपयो किरे पियो। अॻे जेका शइ आउं 1000 रुपए में वठंदो हुउसि, उहा हाणे 2000 में पियो वठां। तंहिं करे इहा टर्म ग़लति आहे त डॉलर चढ़े पियो। असल में इहो टर्म सही इहा आहे त मुंहिंजो रुपयो किरे पियो। ऐं मुंहिंजो रुपयो जॾहिं किरे पियो त पोइ महांगाई उन जी शकल आहे,
ऐं माण्हुनि जी पूरत कोन पई थिए जेका तव्हां रोज़मर्रा ॾिसूं पिया। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम कंटिन्यू कयूं था ऐं ब्रेक खां वापसी ते मीर साहब खां असां पुछंदासूं त ख़ासि तौर ते जेका ही महांगाई आहे ऐं कैश इकोनॉमी जी जेका ॻाल्हि कई मीर साहब, उन कैश इकोनॉमी जे ज़रिए हिकिड़ो मख़सूस जेको तबिको आहे उहा जेका फुरलुट करे थो पियो। असां ॾिसूं था तिन वक़्तु जेके सिंध काबीना हुजे, फेडरल काबीना हुजे, जेके चार्टर्ड जहाज़ इस्तेमालु कनि था, हिकिड़ो मख़सूस तबिको जेको आहे उहो उनजो बेनिफिशरी आहे ऐं जेका 22 करोड़ माण्हू आहिनि ऐं उनमें जीअं मीर साहब चयो 6 करोड़ अफ़गानिस्तान जे बि शामिल आहिनि, त उन हवाले सां छा इम्कान आहिनि त मुल्क जेको आहे सिविल जेको एमरजेंसी जी तरफ़ वञे थो पियो ऐं उन सूरताल में कीअं मुल्क खे उन क्राइसिस में कढी सघे थो। नंढो ब्रेक ऐं ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। जी मीर साहब, तव्हां जेका कैश इकोनॉमी जी ॻाल्हि कई ऐं हितां डॉलर जेको आहे उहो तेज़ी सां अफ़गानिस्तान मुंतक़िल थी रहियो आहे ऐं तव्हां इहा बि ॻाल्हि कई त रुपयो जेको आहे उनजो मुल्ह तेज़ी सां हेठि किरी रहियो आहे ऐं मुआशी एमरजेंसी जी ॻाल्हि थी। फाइनेंशियल जेकॾहिं एमरजेंसी लॻाई वञे थी त उन सूरत में बि ज़ाहिर आहे त पेंशन जॾहिं बंदि थींदी, पघारुनि में उहे कट लॻंदो, त उन सूरताल में अञा वधीक जेको पॉवर्टी आहे, गुरबत आहे, क्राइम ॾोहनि में इज़ाफ़ो थींदो। तव्हां सम्झो था अहिड़ी सूरताल में जेकॾहिं 3 मार्च ताईं असांखे किस्त बि नथी मिले त पोइ सूरताल किथे वञी बीहंदी? छा असां सिविल वार वारे फेज़ में दाख़िल थियण पिया वञूं? मुंहिंजो ख़्यालु आहे साईं, ही कोशिशि कंदा त सॉवरन डिफॉल्ट न थिए, माना मार्च ताईं असीं IMF जी कंडीशन्स में हलिया वञूं। IMF जी कंडीशन्स इहे आहिनि, मिसाल तौरु हू चवनि था त बिजली जो बिल 31 रुपया यूनिट करियो 20 रुपए जी जाइ ते, ऐं या मिसाल तौरु हू चवनि था त भला जे इहो नथा करियो त पोइ जेको फ्री यूनिट आहे 12 रुपया सभिनी था करियो, फ्री यूनिट्स ख़तमु करियो। तंहिं करे बिजली जो जेको आहे सर्कुलर डेट जेको वधंदो वञे थो ऐं उहो उनजे करे हू बिजली जे कवनि था। ऐं ॿियो हू गैर ज़रूरी ख़र्चा जेके हुननि लिस्ट ॾिनी आहे उहो माना असीं कंदासूं, असीं वेंदासूं IMF। मुंहिंजो ख़्यालु आहे त ॿियो ऑप्शन को बि कोन्हे, असांखे IMF जी कंडीशन्स में वञिणो पवंदो ऐं वञण खां पोइ ई असांजो बचाव थींदो। फ़िलहालु अॻिते न, फ़िलहालु छो जो मार्च ताईं असांखे 30 अरब डॉलर ॾियणा आहिनि, वरी अॻे डिसंबर में असांखे 22 अरब डॉलर ॾियणा आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त ईंदा किथां? अचणा त तव्हांजी सिर्फ़ु एग्रीकल्चर जी एक्सपोर्ट थिए, अवांजी एग्रीकल्चर में तव्हांजे माण्हुनि जी ज़रूरत पूरी थिए, इहो अचण जो तरीक़ो आहे। हिकिड़ो अचण जो तरीक़ो आहे त तव्हांजी पैदावार खाधे पीते जे तेलनि में, ॿियनि में, दालुनि में, अन्न में, चांवरनि में, सभिनी में तव्हांजी एतिरी हुजे जो तव्हां पंहिंजे माण्हुनि जी पूरत करियो ऐं ॿाहिरि विकिणो। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। ॿियो तव्हांजो इंजीनियरिंग सेक्टर, मैन्युफैक्चरिंग सेक्टर एॾो तरक़ी करे जो तव्हां शयूं एक्सपोर्ट करियो। हाणे इहे ॿई शयुनि जा चांसिस त घटि आहिनि, तंहिं करे ही हाणे चांसिस आहिनि कर्ज़ जा। हाणे कर्ज़ जी पोज़ीशन बि तव्हांखे ॿुधायो पिया त इहा वेस्टर्न सां रिलेटेड आहे। वेस्ट तव्हांखे हेतिरो हलाए पई, हाणे वेस्ट हलाए पई जीअं ग़ुलाम खे हलाइबो आहे। बाबा तोखे मानी ॾियूं था, पाणी ॾियूं था, इन खां मथे तूं ॿी शइ न घुर, कपिड़नि जो इहो हिकिड़ो वॻो आहे, साल हला। हाणे इहो असांजे मुल्क जी पोज़ीशन आहे। हाणे इहा डायरेक्शन क्लियर सिविल वार जी आहे, छो जो पॉपुलेशन खे तव्हां आसरा ॾिना आहिनि। ही ख़राबु आहे, हू ख़राबु आहे, ही ख़राबु आहे, पोइ फलाणो ही करे वियो, पोइ अयूब सही ग़लति करे वियो, पोइ ज़िया ग़लति करे वियो, पोइ मुशरफ ग़लति करे वियो। पर हाणे असीं सोन जहिड़ा माण्हू आहियूं, पर हाणे सोन जहिड़ा माण्हुनि वटि गुंजाइश को कोन रही आहे। तंहिं करे हाणे सिविल वार इज़ इनविटेबल। ऐं तव्हांजे प्रोग्राम में अॻे ॿुधाए चुको आहियां, एमरजेंसी हणणु ज़रूरी आहे, छो जो पोइ इहे जेके सख़्तु फ़ैसिला कंदा त कोर्टूं पोइ ॿुधंदियूं, माण्हू वेंदा कोर्ट में, त पोइ एमरजेंसी हूंदी त कोर्ट में न वञी सघंदा माण्हू। ऐं पोइ एमरजेंसी खां पोइ जेको लॉ एंड ऑर्डर थींदो, उन लॉ एंड ऑर्डर में पोइ मे बि मार्शल लॉ बि हणनि। पर मूंखे आउं इहो थो चवां, इहो प्रोसेस स्टार्ट थी वियो आहे, प्रोसेस स्टार्ट थी वियो आहे पब्लिकली। अॻे प्रोसेस अॻे ई हलियो पिए, पर हाणे अवामी सतह ते इहो एक्सपोज़ थी वियो आहे। माण्हुनि जी पब्लिक ॾिसे पई त अच्छा मुसीबत वरी हिकिड़ी ॿी थी आहे। हिन एॾो कूड़ ॻाल्हायो आहे हुकूमतुनि जो माण्हू मञनि नथा त ही खुटी विया आहिनि। अच्छा हुकूमत हर रोज़ चए थी असीं खुटी विया आहियूं, अच्छा अवाम नथी मञे, हू चवंदी त हाणे पैसा पिया आहिनि असांखे कोन था ॾियो। हाणे इहा जेका शक्ल आहे
इन जी शक्ल में थींदो छा त असां वटि फॉल्ट लाइन्स जेके आहिनि न उहे फॉल्ट लाइन्स इकोनॉमिकल खां थोरी फ़र्क़ु आहिनि। मिसाल तौरु असां वटि क़ौमी सवाल जो फॉल्ट लाइन आहे, क़ौमूं हिक ॿिए सां नथियूं ठहनि 70 सालनि में। असां वटि फ़िरक़े परस्ती जो फॉल्ट लाइन मौजूदु आहे। असां वटि अमीर ऐं ग़रीब जी फॉल्ट लाइन मौजूदु आहे। असां वटि जेका ॿी जेका तव्हांजी आहे प्रॉक्सीज़ आहे, मुल्क दुनिया जा प्रॉक्सीज़ हिते कनि पिया, जेका तव्हां हींअर शक्ल ॾिसो पिया, ग्वादर में ॾिसो पिया, ॿियनि जॻहियुनि ते ॾिसो पिया, हाणे इहे तव्हांखे ॿियनि शहरनि में इहे प्रॉक्सीज़ नज़र ईंदियूं। हाणे माना इहे फॉल्ट लाइन्स जेके आहिनि असांजूं ॿियनि मुल्कनि खां असांखे मुख़्तलिफ़ थियूं कनि। ऐं मथां वरी अचो त असां वटि इनलीगल पैसो एतिरो घणो आहे माण्हुनि वटि कैश जो पोइ ही स्टेट बैंक असांजी 10,000 जो नोट छपींदी, 50,000 जो नोट छपींदी ऐं इहे नोट नवां छपे वॾा, ऐं पुराणनि नोटनि जी वैल्यू घटिजी वेंदी। 10,000 ईंदो त 5,000 वियो हलियो, ऐं जेकॾहिं मिसाल तौरु 1,000 आयो त 500 जी वैल्यू वई हली। हाणे इहे प्रोसेस तव्हांजा शुरू थी चुका आहिनि, इन्हनि खे केरु नथो रोके सघे। स्टेट बैंक कानूनी तरह असेंबली बिल पास करे हाणे असांजी स्टेट बैंक न आहे। असांजी स्टेट बैंक हाणे वेस्टर्न IMF जी ऐं दुनिया जा जेके मुल्क कर्ज़ा ॾिनो आहिनि, पेरिस क्लब जूं ऐं ॿियनि जेके असांजा दोस्त मुल्क आहिनि, उन्हनि जो इंट्रस्ट खे लुक आफ्टर कंदी। मुल्क जे इंट्रस्ट खे लुक आफ्टर नथी करे सघे, छो जो असां असेंबली में बिल पास करे इहो हुननि खे कर्ज़ जी किस्त असां जेका वरिती हुई उहो असां हाणे करे छॾिया आहियूं। हाणे इन जी ॿी शक्ल इहा आहे त माण्हुनि वटि हाणे माण्हू सोन पिया वठनि ऐं सोन अञा महांगो थी वेंदो, पर हींअर जिन माण्हुनि वटि पैसा आहिनि उहे पिया वठनि। हाणे असां वटि जेको पैसो लॻल आहे उहो लॻल आहे हिकिड़ो स्टॉक एक्सचेंज में, ॿियो लॻल आहे रियल एस्टेट में, माना प्लाट ऐं घरनि में। हाणे मुसीबत इहा आहे त जेॾी हींअर हर माण्हू प्लाट विकिणे पियो, हर माण्हू घर विकिणे पियो ऐं स्टॉक विकिणे पियो, पर हाणे ख़रीदार को कोन्हे। छो जो माण्हू खे ज़रूरतूं पूरियूं कंदियूं। प्लाट माण्हू पेट में नथो विझी सघे, मानी प्लाट नथो खाराए सघे, पाणी नथो ॾेई सघे, प्लाट इलाज नथो करे सघे, प्लाट बिजली जो बिल नथो ॾेई सघे। तंहिं करे तव्हां हाणे ॾिसंदो त इहे जेका रियल एस्टेट जेके पैसा जंहिं जाइनि ते लॻणु खपनि, किथे आहे लॻणु खपनि? आहे पंहिंजे नौजवान नसल ते, पंहिंजे स्किल डेवलपमेंट ते, ज़राअत ते, ॿिज ते, भाण ते, ज़मीन ते, इरिगेशन ते लॻणु खपनि। आहे सीमेंट इंडस्ट्रीज़ ते लॻणु खपनि, आहे कॉटेज इंडस्ट्रीज़ ते, उन्हनि ते न लॻा स्टॉक एक्सचेंज में, लॻा रियल एस्टेट में। हाणे इहे फासी आहे। हाणे इन्हनि मां पैसा निकिरण जी का बि गुंजाइश कोन्हे। ऐं इहो असांजी हालति छा आहे? अच्छा, ॿियो मज़ो वरी इहो थियो आहे त सॼी दुनिया इन शिकार थी वई आहे। हाणे जॾहिं दुनिया इन जो शिकार थी वई आहे त अॻे त असांखे दुनिया मिड़े असुल थोरो घणो गुज़ारो कराए वेंदी हुई। हाणे सॉरी टू से हाणे दुनिया पाण बि ॾुखी थी वई आहे। 2008 खां पोइ जेका हुननि खे फ़ैसिला करणा हुआ उन्हनि न कया। हाणे तव्हां हींअर ॾिसो दुनिया जी हालति किथे बीठी आहे। 7-8% 0% ते जेको हुननि कर्ज़ पे ॾिना उहे हाणे 7-8% ते वठनि पिया। जापान जी, अमेरिका, असांजी हालति छॾियो, दुनिया में वॾा कर्ज़ी मुल्क अथव, जापान अथव, अमेरिका अथव, उहे बाय डिफॉल्ट में वञण वारा आहिनि। उते जूं इकोनॉमीज़ परेशान आहिनि, उते घरनि जूं क़ीमतूं किरी वयूं आहिनि, घर ख़रीदार केरु कोन्हे, उते बि इहो थियो आहे। मीर साहब, जेका तव्हां पिक्चर वर्ल्ड जी तव्हां जापान जो बि मिसाल ॾिनो त पूरे वर्ल्ड जा मुल्क जेके आहिनि उहे इकोनॉमिकल क्राइसिस मां गुज़री रहिया आहिनि। पाण IMF जी ॻाल्हि कई, वेस्टर्न जेको इन्फ्लुएंस आहे उहो हिते तमामु घणो आहे, उनजा ज़ाहिर आहिनि त इंट्रस्ट आहिनि, पर हेठि जेकॾहिं पाण गवर्नेंस जी सूरत हाल ॾिसूं था त उहो वर्स्ट खां वर्स्ट आहे, माना बदतरीन गवर्नेंस असांखे नज़र अचे थी। उन हूंदे बि जेको रूलिंग एलीट क्लास आहे उनजी अयाशी, नंढड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां त 27 डिसंबर ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी हुई, त उते कैबिनेट जा जेके मेंबर, इवन पीपल्स पार्टी जा जेके डिविज़नल मेंबर बि आहिनि, उहे बार बार चार्टर्ड जहाज़नि में गड़ी खुदा बख्श वेंदा रहिया। ही जेके रूलिंग एलीट क्लास जी अयाशी आहे, छा उहा वर्ल्ड बैंक खे, IMF के, वेस्टर्न जेको इन्फ्लुएंस आहे उन्हनि खे नज़र नथी अचे? उहे बार बार कर्ज़ ॾियनि था। छा इहो चेक मथे न आहे जो इन्हनि खां पुछाणो कजे त बाबा तव्हां मुल्क डिफॉल्ट थियण वञे पियो, पर ही रूलिंग एलीट क्लास जूं जेके अयाशूं आहिनि उहे अञा वधी रहियूं आहिनि? हा, असल में छा आहे, तव्हां पीपल पार्टी ज़रदारी ग्रुप जी ॻाल्हि कई, उन्हनि वटि वीचारनि क़बरूं ॾेखारण खां सवाइ कुझु आहे कोन। उन्हनि वटि सिर्फ़ु इहे क़बरूं आहिनि जिन ते हू पॉलिटिक्स कनि था, ऐं माण्हू उन्हनि ते माण्हुनि खे ऐं ॿियो मददूं आहिनि हुननि खे ॿिए पासे जूं, पोइ माण्हुनि खे सादा माण्हू आहिनि उन्हनि खे बेवकूफ़ ठाहीनि था, पोइ उन हिसाब सां ई हलनि था। पर हाणे छा आहे त इहे एग्रीमेंट तव्हां पढ़ी ॾिसंदो न साईं, उन में एग्रीमेंट में इहो सभु शयूं मौजूदु आहिनि त तव्हांजा इहे शाह ख़र्चूं बंदि करियो, तव्हां इनकम टैक्स ते इनकम लॻायो, आमदनी ते टैक्स लॻायो,
तव्हां मिसाल तौर इहो असांखे कंहिं चयो हो त तव्हांजी गाॾी डीज़ल ते पेट्रोल ते हले पई, तव्हां CNG ते हलायो, CNG इंपोर्ट करियो। असांजा असांजो डैम हलिया पे, पाणी वधाए असां उन्हनि मां बिजली वधायूं हा हाइड्रो ते, जेका ₹1 यूनिट आहे, असां पाण पिया करियूं न। तंहिं करे इहा इलीट ईअं ई रहंदी। इहा इलीट हाणे इंसान न रही आहे, फीलिंग्स ख़तम थी वयूं आहिनि। रूलिंग इलीट जेका आहे 10% उहे हाणे इंसान ई न रहिया आहिनि। हाणे असीं उन्हनि खे लीडर ठाहे वेठा आहियूं त उहा असांजो ॾोह आहे, हुननि जो कोन्हे। हू इहो ई कंदा रहंदा। फीलिंग लेस आहिनि, हुननि खे ख़बर ई कोन्हे त ॾुख में माण्हू सैड थींदो आहे ऐं सैड इंप्रेशन बि ॾींदो आहे। पर चूंकि हुननि जो धंधो आहे सियासत, हुननि जो इहो कारोबार आहे पैसा कमाइणा। मूं वटि टको कोन हो, ऐं अरबपति थियण थो चाहियां, सियासत कंदुसि त अरबपति थींदुसि, 2 नंबरी कंदुसि ऐं अरबपति थींदुसि। तंहिं करे इहो हुननि जो धंधो आहे। हाणे इहो ई रूलिंग इलीट आहे, इहा ई कंदी रहंदी। मुसीबत अहिड़ी थी आहे जो असां उन तारीख़ जे उन वक़्त में अची विया आहियूं जेॾी महिल असीं मुल्क ऐं असांजी क़ौम बंदि गली में अची वई आहे ऐं असांजी लीडरशिप इहा आहे जेका तव्हां ॿुधायो पिया ऐं दुनिया ॾिसे पई त उहा इंसान ई कोन रही आहे। अहसास हुननि जा टोटल ख़तम थी विया आहिनि ऐं 24 कलाक कूड़ था ॻाल्हाइनि ऐं उहो कूड़ हुननि खे हेसी ताईं फबियो आहे ऐं हाणे बि हू सम्झंदा फबे थो ऐं पोइ एंड ऑफ द डे नज़लो वञी डिफेंस ते किरंदो, आर्मी ते किरंदो ऐं पोइ पछाड़ी चवंदा तव्हां मुल्क बचायो ऐं पोइ या तव्हां टोड़ियो या तव्हां बचायो। पर शामिल ही सॼो लॾो गॾु आहे ऐं सॼी जी सॼी रूलिंग इलीट, चाहे उहो जज हुजे, चाहे उहो जनरल हुजे, चाहे उहो सियासतदान हुजे, चाहे उहो मीडिया टाइकून हुजे, चाहे उहो जागीरदार हुजे, चाहे उहो सेठ हुजे, दे आर ऑल वन एस्टेब्लिशमेंट्स, दे आर ऑल वन। पोइ ख्वारी उन ते थी अचे जंहिंजे हथ में बंदूक आहे ऐं वज़न उन ते थो अचे जंहिंजे हथ में बंदूक आहे। मीर साहब, तव्हांखे हिन सॼी सूरताल जेका ॻणती जोगी सूरताल आहे, इंतिहाई ख़तरनाक सूरताल आहे, तव्हांखे किथां को उम्मीद जो किरणो नज़र अचे थो त ही गोरख धंधो बंदि थींदो, लीडरशिप में उहा रिप्लेसमेंट थींदी, मुल्क वरी ॿीहर पंहिंजे ट्रैक ते अची वञेसि थो, जेके नंढा सूबा आहिनि उन्हनि खे बि कंहिं हद ताईं उन्हनि जा अख़्तियार मिलंदा, किथां का तव्हांखे उम्मीद जो किरणो नज़र अचे थो? मुंहिंजे मोह में ख़ाक मूंखे कोन थो नज़र अचे ऐं मूंखे नज़र कोन थो अचे ऐं तंहिं करे पियो इहा ॻाल्हि करियां त मूंखे सवाइ रत नज़र पियो अचे, मूंखे सवाइ परेशानी ॾुख नज़र पियो अचे। ऐं हा, इन खां पोइ निकिरी सघिजे थो, इन खां पोइ पहिरियों प्रोसेस जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे। उन प्रोसेस मां असीं घिरी विया आहियूं, उन प्रोसेस मां असांखे निकिरणो पवंदो, ॿियो को ऑप्शन कोन्हे। ऐं उहे असांजी सिंध जा माण्हू, लीडरशिप पैदा थिए पई, लाइक माइंडेड जी ग्रुपनि, लाइक माइंडेड माण्हुनि खे गॾु थियणु खपे, अवाम दोस्त माण्हुनि खे गॾु थियणु खपे। ऐं लीडरशिप जेका करंट आहे, चाहे पार्टियुनि जी आहे, चाहे मज़हबी आहे, चाहे फ़िरका परस्त जी आहे, चाहे सेठनि जी आहे, चाहे वॾेरनि जी आहे, उन्हनि खां फुरे प्रो पीपल लीडरशिप अचण खां सवाइ ॿी का बि वाह कोन थी नज़र अचे। ऐं पोइ पहिरीं तव्हांजी लीडरशिप मटाइण, हीउ जेको लॾो आहे मटाइणो पवंदो, उन खां पोइ रस्तो ईंदो जो तव्हां सां दुनिया बि ॻाल्हाईंदी ऐं दुनिया में तव्हां सां ॻाल्हाईंदी ऐं तव्हां इम्प्लीमेंट कंदो। अदरवाइज़ आउं चाहींदुसि त मुंहिंजी प्रिडिक्शन रॉन्ग थियनि, पर आउं चाहियां थो त मुंहिंजी जेका सोच, जेका नज़र शयूं अचनि पियूं, इहे अलाह करे ग़लति थियनि। पर मूंखे नज़र कोन थो अचे त फ़िलहाल का करंट सॼी जी सॼी पॉलिटिकल मुआशी जेका बि असांजी टीमूं आहिनि या जेका लीडरशिप जिन जे हथ में आहे, उन्हनि मां का असरो थींदो, उहे सभु जे सभु एडाक ते आहिनि ऐं एडाकिज़म अची 75 सालनि खां लास्ट क्वेश्चन मीर साहब, ॿोॾ मुतासिर 1.5 करोड़ माण्हू अञा सूधो उहो मसइलनि जो शिकार आहे, अञा काफ़ी इलाइक़ा आहिनि जितां पाणी जेको बरसाति जो उहो नेकाल न थी सघियो आहे, रिलीफ जो कमु, जेको रिहेबिलिटेशन बहाली जो कमु उहो शुरू न थी सघियो, ईंदड़ वक़्त में अञा वधीक थधि पवंदी। कीअं ॾिसो था ही जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जे लाइ का किथे तव्हांखे का नज़र अचे थी त उहे इन मुसीबत मां ॿाहिरि निकिरी सघंदा? आउं माफ़ी थो घुरां इहा ॻाल्हि करण तां त आउं पाण विक्टिम आहियां ऐं अॼु जेका तारीख़ आहे, इन तारीख़ ते, हिन तारीख़ ते 28 दिसंबर ते मुंहिंजी ज़मीन जेका अॻे हुई 9 फुट ते पाणी हो, हाणे उन जाइ ते 4 फुट पाणी बीठो आहे अॼु बि ऐं रस्तो निकिरण जो को कोन्हे। हा, हुननि स्कीमूं ठाहियूं आहिनि 50 अर्बन ॿियूं,
उहे स्कीमूं हिननि ठाहियूं आहिनि। जेनीवा कॉन्फ्रेंस 9 जनवरी ते थींदी, उहे ही उन आसिरे में वेठा आहिनि त दुनिया असांखे बोर्ड वारनि जे नाले ते पैसा ॾींदी। जी पोएं दफ़ा इमरान जी हुकूमत में कोविड जो नालो, हींअर बोर्ड मुसाफ़िरनि जो नालो आहे कि हथनि सां असांखे ॿोड़ियो, फोटू कढियो, 9 जनवरी ते जेनीवा वेंदा ऐं उते ही ॿुधाईंदा त असीं 12, 15, 20, 25 बिलियन डॉलर जी असांखे ज़रूरत आहे, असांखे पैसा ॾियो। ऐं ॿियो को तरीक़ो कोन्हे। उन जी प्रैक्टिकल शक्ल इहा आहे जो अॼु ॾींहुं ताईं असां आऊं ऐं असांजा ॿिया इलाइक़ा सभु जा सभु ॿुॾल आहिनि ऐं ॿोड़ियो वेठा आहिनि, छो जो इहा फोटू हिननि खे 9 जनवरी ताईं खपनि। सो अर्ज़ु इहो आहे त मूंखे को बि आसिरो कोन थो लॻे। ही असीं ऐं असांजा माण्हू, असीं निधड़का आहियूं, असीं हैवाननि वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, असीं परेशान आहियूं ऐं असांजो को बि ओही वाही कोन्हे ऐं जेको आहे उहो असांखे लुटण में, फुरण में ऐं आईंदा बि असांखे असांजे नाले ते धंधे करण में शामिल आहे। ऐं मूंखे महिरबानी। मीर मज़हर तालपुर साहब, मुल्क जी जेका मुआशी इक़्तिसादी सूरत-हाल आहे उन जो जेके इंडिकेटर आहिनि उहे हिन वक़्त ताईं इंतिहाई ख़तरनाक आहिनि। जेकॾहिं 3 मार्च ताईं किस्त न मिली त उनखां पोइ अञा सूरत-हाल वधीक गंभीर फेज़ में दाख़िल थींदी ऐं उन सां गॾोगॾु 1.5 करोड़ जेके ॿूड मुतासिर आहिनि, उन ॿूड मुतासिरनि जी बहाली लाइ हुकूमत वटि को बि प्लान न आहे सवाइ इन जे उन्हनि जो फोटू जेको आहे ॿाहिरि इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस में सेल कजे ऐं उन जे नतीजे में जेके पैसा मिलनि उहे अरबे रुपया उन जे खीसे में वञनि ऐं पोइ उहे चार्टर्ड जहाज़नि में चढ़ी सवार थी करे पंहिंजी ज़िंदगी खे अञा वधीक इंजॉय कनि। उन जे लाइ आम माण्हू खे, इंटेलेक्चुअल खे, बाशऊर माण्हुनि खे साॻियो ई एहतजाज जो घस वठणो पवंदो। एहतजाज ऐं जेको शऊरी तौर ते हिन सॼी सूरत-हाल खे सम्झनि था उन्हनि खे ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं तॾहिं ई मुल्क में का तब्दीली अची सघे थी। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।